नाज़रीन, नौशेरो फेरोज़ मां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। ज़ाहिद हुसैन खोखर जी रिपोर्ट मुताबिक़ जतोई भाइरनि जे केसनि जी ॿुधणी 21 अप्रैल ताईं मुलतवी कई वई आहे। NPP सरबराह अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल जज साहब जी मुक़ररी न थियण करे तारीख़ूं थी रहियूं आहिनि। आलमी सतह ते ईरान जंग जे करे महांगाई थी आहे। पाकिस्तान जो किरदारु क़ाबिले तारीफ़ आहे। पाकिस्तान जी कोशिश जारी रहण खपे। भारत खे पाकिस्तान खां पुराणी तकलीफ़ आहे, पर गल्फ़ कंट्रीज़ ऐं ईरान सां पाकिस्तान जा बहितरीन तालुकात आहिनि। मुज़ाकरात दौरान पाकिस्तान जो सदर आसिफ अली ज़रदारी इतफ़ाक़ सां कोन हो। छो कोन हुआ उन ते मां तबसरो नथो करे सघां। बिलावल ज़रदारी जी ऑफिशियल कैपेसिटी का बि नाहे। असांजे ज़माने में सियासी मुखालिफ़ पाण मिलंदा हुआ, पर हाणे पीपल्स पार्टी सियासी मुखालिफ़ खे ज़ाती दुश्मन तस्वर करे थी। सियासी मुखालिफ़ सां ॻाल्हाइण बि जुर्म आहे। मुखालिफ़ अछो त आहे उहा नई रवश पीपल्स पार्टी जी आहे जेका न हुजण खपे। बिलावल ऐं अमीर बख्श भुट्टो में नई कुर्बत थी आहे। वेट एंड वॉच ॾिसिजे त छा थो थिए। लाड़काणे जी सियासत में अमीर बख्श जा फ़ैसिलो कंदड़ 15-16 हज़ार वोट आहिनि। लाड़काणे जी सियासत में पीपल्स पार्टी लाइ हालात सुठा न आहिनि, ॿियूं धुरियूं बि आहिनि। गुज़िरियल इलेक्शन फेयर ऐं फ्री हुजे हा त ख़बर पइजी वञे हा पीपल्स पार्टी वारनि खे जे डील अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई।